जी नाज़रीन, ही आहे मीरपुर ख़ास शहर जैंजी म्यूनसिपल कमेटी जी बजट 1 अरब 7 करोड़ रुपयनि खां वधीक आहे। मगर ताज़ो जेका मुसलसल 2 ॾींहंनि खां शदीद गर्मी हुई, जेका मौसमियात खाते पारां जेको बरसाति जो जेको चयो वियो त बरसाति ईंदी, उन खां पोइ जेको हितां जी म्यूनसिपल कमेटी जी नाअहली जे करे मीरपुर ख़ास शहर में सिर्फ़ु अॼु जेको हल्की हल्की जेका बरसाति आई आहे, उन में हितां जे इंतज़ामिया जी पत वाउखी थी वई आहे। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मीरपुर ख़ास शहर जे मेन फाटक ते। उते तव्हां खे असीं ॾसी था हलूं त तव्हां ॾिसो केतिरो वॾो पाणी बीठल आहे, बरसाती पाणी बीठो आहे। ईअं लॻे पियो जी समुंड जो ॾेख ॾेई रहियो आहे। मीरपुर ख़ास जो जेको हैदराबाद बस स्टैंड वारो इलाइक़ो आहे, भंगसियाबाद जा इलाइक़ा आहिनि, रहीम नगर जा इलाइक़ा आहिनि, उन खां अलावा जेको आहे गुलशन कॉलोनी वारा इलाइक़ा आहिनि। शहर जे केतिरनि इलाइक़नि में बरसाती पाणी बीहजी वियो आहे। मगर म्यूनसिपल कमेटी जी इंतज़ामिया, पब्लिक हेल्थ जी इंतज़ामिया सिर्फ़ु जेके मशीनूं ख़रीद कनि था, जेॾीमहिल चयो थो वञे जेका बरसाति जी मौसम अचण वारी आहे, उहो ख़बर न आहे मशीनूं किथे थियूं हलियूं वञनि। उहो जेके बासर जेके ज़मींदार आहिनि या जेके बासर जेके ऑफिसर आहिनि, उन्हनि जे घरनि में हूंदियूं आहिनि, उहे पंहिंजनि ज़मीननि ते खणी था वञनि। मगर मीरपुर ख़ास जा शहरी अॼु बि जेको बरसाती जेॾीमहिल बरसाति अचे थी, उन्हनि माण्हुनि जे घरनि में पाणी वञे थो। ऐं एतिरे ताईं जेका ट्रैफिक हले थी, जंहिंमें हिन वक़्तु ताज़ो जेको मैट्रिक जा जेके पेपर बि हलनि पिया, उन खां अलावा जेके प्रैक्टिकल बि हलनि पिया, ख़ासि तौर ते स्कूल जी शागिर्द वञनि था, उन्हनि में सख़्तु मुश्किलातूं पेश अचनि पियूं। हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था मीरपुर ख़ास जो जेको अंडरग्राउंड पुल आहे, उते तक़रीबन 5 खां 6 फुट ताईं पाणी बीठल आहे। उते मशीनूं लॻल आहिनि, म्यूनसिपल कमेटियूं जो जेको आहे डीज़ल इंजन लॻल आहिनि, उन्हनि जो तेल त कागज़नि में वञे पियो, मगर ख़बर न आहे किथे मशीनूं हलनि थियूं। मगर मीरपुर ख़ास शहर जी हिन वक़्तु असीं तव्हांखे सूरत हाल ॿुधाईंदा हलूं त मीरपुर ख़ास शहर जा केतिरा ई इलाइक़ा बरसाती पाणी जे जेके लपेट में आहिनि। म्यूनसिपल कमेटी पाणी कढण में बिल्कुलु नाकाम वियल आहे। जिते पाणी मशीननि सां पाणी कढिजे, उते वरी हिननि पंहिंजूं हिकिड़ियूं गाॾियूं लॻाए, उन खां अलावा ट्रैक्टर या ट्रालियूं लॻाए, उन्हनि ज़रिए पाणी कढियो पियो वञे। मगर हिन वक़्तु मीरपुर ख़ास शहर जा जेका मामूली बरसाति आई आहे, उन में जेको आहे अताब जे शिकार बि अची वियल आहिनि। जी।